दोस्तों अस्सलाम वालेकुम। हिन वीडियो जो ॻाल्हाइण जो मतिलबु इहो आहे त कनीज़ा ऐं मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। पोयूं असांजे घर वारनि खे तंग कनि था पिया। मां मुंहिंजो नालो बशीर अहमद आहे, मुंहिंजे वाल साहब जो नालो शबीर अहमद आहे। मुंहिंजो नालो कनीज़ा आहे, शफी अहमद दिया। मुंहिंजे मुड़ुस खे तंग न कनि, पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे, पंहिंजे राय सां शादी कई आहे। मुंहिंजे मुड़ुस जे मैटनि खे तंग न कनि, नुक़सान न कनि। पुलिस जो अपील आहे, मुंहिंजे मुड़ुस वारे मैटनि खे तंग हरबल न कनि। मां पंहिंजी ख़ुशी शादी कई। असां घोटकी ज़िले जा आहियूं, तालुको मीरपुर मातलो आहे, लाग थाणो जरवार यारो आहे। ॻोठ वकील में वेठा आहियूं। असांजे पोइनि खे पुलिस तंग करे रही आहे ऐं कुझु माण्हू असांजे ॻोठ जा असांजे घर में घिरी करे असांजो सामान वग़ैरह अन्न वग़ैरह घणो सामान हुयो, सोलर हुया, 15-20 सोलर हुया, सभु असांजो ख़तमु करे विया नी। कुझु खणी विया नी, अन्न असांजो कुझु हारियो वियो आहे ऐं मुंहिंजा ट्रैक्टरनि ट्रैक्टरनि खे भञियो वियो आहे, उन्हनि खे ॿार ॾिनो वियो आहे। उन्हनि जी मां वटि वीडियो बि आहे ऐं इहा वीडियो मां जेके आहे त ज़ाहिर कंदुमि। पहिरियों त मां पंहिंजो हक़ निकाह कयो आहे, इन निकाह बि कयो, सिटी कोर्ट कराची में निकाह बि कयो आहे। निकाह करण जे मुताबिक़ बि कुझु असांजे ॻोठ जा माण्हू जंहिंमें शफ़ी मोहम्मद ऐं घणा ॿिया आहिनि, आशिक़ अली, अब्बास अली, आसिफ़ अली, निसार अहमद, आसिफ़ अली खे ड्यूटी बि आहे। उन पंहिंजी ड्यूटी जे ज़ोर ते मुंहिंजे घर जो नुक़सानु कयो आहे। आसिफ़ ईअं न सम्झे त मां हुनखे मां पंहिंजो हक़ निकाह कयो आहे कनीज़ा सां। कनीज़ा ऐं असां पंहिंजो प्यार जो परणो कयो आहे ऐं असां वटि उनजा हे कागज़ बि आहिनि ऐं हे निकाहनामो आहे। हे असांजो पंहिंजो हर शइ सिस्टम असां वटि आहे, हे तव्हां ॾिसी सघो था। बाक़ी हर भरू असांजो समाज जो नुक़सानु करे विया नी। मुंहिंजे मुड़ुस खे तंग न कनि, मुड़ुस जे मैटनि खे हरबल तंग न कनि। पंहिंजी शादी कई आहे, पंहिंजी ख़ुशी सां शादी कई आहे। असां पंहिंजी सोचे सम्झे करे शादी कई आहे। बाक़ी हुन जा नाला हीअं आहिनि, कुझु हिन ते बि लिखियलु आहिनि। इन्हनि माण्हुनि नुक़सानु कयो आहे, घणो कुझु नुक़सानु कयो आहे मुंहिंजो। उन्हनि खे हर शइ कोर्ट में हिसाबु किताबु ॾियणो पवंदो, छो नुक़सानु कयो आहे। जॾहिं असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे त उन्हनि जो छा वञे, या कंहिंजो नुक़सानु कनि या कंहिंजो घर भञनि, या एतिरो नुक़सानु असांजो कयो अथनि, छो कयो अथनि। असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कनीज़ा ऐं सिटी कोर्ट कराची में निकाह बि कयो आहे। बाक़ी उन्हनि जो नुक़सानु करण जो फ़ाइदो कहिड़ो, असांजो घणो सामान साड़े वियो आहे, ट्रैक्टरनि खे मारियो वियो आहे, ट्रैक्टर ख़तमु कया विया नी। अन पियो 100-200 माण्हू हारे विया नी, उनखे बाहि ॾेई विया नी। घर मुंहिंजे के सॼो मुंहिंजे ॿारनि सां कुझु विड़िया नी।